GS सिंध। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको कल्ह मुश्ताक सर्कीअ धरणे ते लाठीचार्ज गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, यकीनन आउं तव्हांखे ॿुधायां थो त उहो इमरान इस्माइल गवर्नर, हलीम आदिल ड्रामाई ऐं MQM जे चवण ते सभु कुझु थियो आहे। सिर्फ़ु असां सिंधियुनि खे पाण में विड़ाइण जे लाइ दुश्मन कॾहिं बि नथो चाहे त सिंधी माण्हू पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे, सिंधी माण्हू कराचीअ में गॾु थिए। असांखे सम्झणो पवंदो, दुश्मन खे सुञाणणो पवंदो। 3 ॾींहं पहिरियां इहो ई सिंध दुश्मन, सिंधियुनि जो कातिल हलीम आदिल ड्रामाई शेख PS 99 में जलसो थो करे। कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां अफ़गानी गॾु करे जलसो थो करे त उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी आहे। पर जॾहिं धरती धणी पंहिंजे हक़नि लाइ जाली डोमिसाइल जे ख़िलाफ़ धरणो था हणनि, पुरमन एहतजाज था कनि त उन्हनि ते लाठी चार्ज कई वञे, उन्हनि खे गिरफ़्तार कयो थो वञे। मथां वरी अची ऐं उते यकजहती तौर पाण मल्हाए सियासत चमकाए रहिया आहिनि। इहा हिकु वॾी गहरी साज़िश आहे। इहा सिर्फ़ु अॼु खां न, शुरू खां साज़िश थींदी रही आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे शहीद करायो वियो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद करायो वियो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो खे शहीद करायो वियो, शहीद बशीर खान कुरैशी खे शहीद करायो वियो। उन खां अलावा केतिराई क़ौमी कारकुन चूंडे शहीद कराया विया ऐं उहे बे सिंध हुकूमत सिंधियुनि जे दौर में त जीअं सिंधी माण्हू पाण में विढ़नि, ही साज़िश आहे, साम्राजी कुवतुनि जी साज़िश आहे। उन सगारे कुवतुनि जी साज़िश आहे जिन खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे त असल असांखे केरु पियो विढ़ाए, असल असांजो दुश्मन केरु आहे। असांखे सम्झणो पवंदो। ही सिर्फ़ु मुश्ताक सर्की जी गिरफ़्तारी जो मसइलो न आहे, ही सिंध ख़िलाफ़ वॾी हिकु साज़िश आहे। सिंधियुनि ख़िलाफ़ हिकु वॾी गहरी साज़िश आहे, जंहिं साज़िश खे सभिनी सिंधियुनि खे मिली मुंहुं ॾियणो पवंदो, उन साज़िश खे नाकाम बणाइणो पवंदो। असां पाण में छिड़ विछलायूं ऐं उन जो फ़ाइदो सिर्फ़ु दुश्मन खणी रहिया आहिनि। छा हलीम आदिल ड्रामाई खे इहा ख़बर न आहे? थाणे ते अची पाण चमकाए थो। ऐं उनखे ॿुधाइण थो चाहियां त जेकर तूं एतिरो सिलसिला सचो आहीं नमक हराम, त पोइ तुंहिंजे पार्टीअ में पनाहगीर तो समेत पनाहगीर तुंहिंजो राबिस्तान अफ़गानी सिंध जे डोमिसाइल ते MPA ठहियो वेठो आहे। सैफ रहमान MNA ठहियो वेठो आहे सिंध जे डोमिसाइल ते। तुंहिंजो खुर्रम शेर ज़मान उहो डोमिसाइल रखियो वेठो आहे। खुर्रम शेर ज़मान जो भाउ DSP सिंध जे डोमिसाइल ते सिंध में DSP लॻो पियो आहे। उन खां अलावा आलमगीर गटर जी पैदाश उहो पंहिंजो सिंध जो डोमिसाइल रखियो वेठो आहे। छा तोखे इहे सम्झ में ॻाल्हियूं नथियूं अचनि? इहा तोखे ख़बर कोन्हे? उन खां अलावा आऊं सिंध दोस्तनि, सिंध परस्तनि, सिंधी भाइरनि खे इहो ॿुधाइण थो चाहियां त ही PTI वारा, PTI में ख़ासि करे हलीम आदिल
ड्रामाई जेको वफ़ाक का नादरा सेंटर जो मंजूर करायो आहे गुलजार जिरी सुरापुर थाने सा बराबर में उते मंजूर करायो आहे। छा जॾहिं सुराकोट में नादरा सेंटर ठहंदो त उते शनाख्ती कार्ड सिर्फ़ डोमिसाइल सिनेमा जो ठहंदो, वो सिर्फ़ ऐं सिर्फ़ पनाहगीरनि जो ख़ासि करे अफ़गान पनाहगीरनि जो ठहंदो। तव्हां सम्झो ही सिंध दुश्मन माण्हू आहिनि, ही असांखे पाण में विड़ाइनि था। असांखे सम्झणो पवंदो इन सिंध दुश्मननि सिंधियुनि जे कातिरनि खे चङी तरह सुञाणो पवंदो।